अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अचण वारे एपिसोड में कहिड़ा कम थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में मंसूर खान छा ॿाहिरि ईंदो, आज़ादु थींदो जेल खां, छा होॾो शाहनवाज़ खान जा ॾंद खटा कंदो मंसूर खान, होॾो रहजन वारा हाणे शाहनवाज़ खान जे लाइ कहिड़ो क़दम खणंदा ऐं मुराद कहिड़ो क़दम खणंदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा, बेल आइकन खे बि आल ते करे छॾींदा। दोस्तों हाणे मंसूर खान तमामु जल्द ईंदो ॿाहिरि, छो त रेसाणी खे राजन वाइदो ॾींदो आहे त असां केस खां हथु खणूं था, पर कसम असांखे वठी ॾिजो। हू चवंदी आहे ठीकु आहे। हुन जीअं ई मंसूर खान ॿाहिरि ईंदो शाहनवाज़ खान खे ख़बर पवंदी, हू परेशान थी वेंदो ऐं मुराद वारनि खे पक पइजी वई त रहजन वारनि खे बि धोखो मिलियो आहे, छो सॼे ॻोठ में ॻाल्हि जी हुल थी वेंदी आहे त राजन वारनि खे छोकिरी शाहनवाज़ खान वापसि नथो करे। पोइ अली खान चवंदो हल त असां हलूं था शाहनवाज़ खान ॾे, पंहिंजी मां घरवारी वठी अचां, असांखे मथां ॾे। मुराद चवंदो जॾहिं रहजन वारा एॾो वधीक उन्हनि जे वेझो हुया, उन खे शाहनवाज़ खान धोखो ॾिनो, असांजी छा इज़त कंदो, हलणु ग़लति आहे ऐं हिन खे ॿिए तरीक़े सां निपटणो पवंदो। रहजन वारा हाणे परेशान आहिनि त हाणे कहिड़े तरीक़े सां जान छॾायूं इन सूअर मां। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।